अस्सलाम वालेकुम। ज़िले चेयरमैन ठट्टो गुलाम कादिर पलीजो यूसी बम्बोर जो दौरो सोशल वेलफेयर ऐं आस पास जे ॻोठनि जे रवासियुनि लाइ शादी हाल लाइ ॾिनल प्लाट जो इफ़्तिताह कंदे चयो, हीउ 40 लख रुपयनि जो प्रोजेक्ट आहे जेको ग़रीब आवाम लाइ रखियो वियो हो। पीपल्स पार्टी ग़रीब आवाम जी पार्टी आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे विज़न ते हली रहिया आहियूं। इंशाअल्लाह जल्दी इन कम जो इफ़्तिताह कयो वेंदो। इन मौक़े ते बम्बोर सोशल वेलफेयर जो सदर हनीफ मेंद्रो, जनरल सेक्रेटरी मोहम्मद मूसा मेंद्रो, आदम अली मेंद्रो, गुलाम कादिर मेंद्रो, असगर शाह बुखारी, हाजी मल्ला, मुजीब बलोच, इसाक मल्ला, कुर्बान पलीजो ऐं ॿियनि ॻोठाणनि गुलाम कादिर पलीजो जो शुक्र अदा कंदे चयो त गुलाम कादिर पलीजो ज़िले ठटे जो इहो वाहिद अवामी लीडर आहे जंहिं बम्बोर जे ग़रीब आवाम खे हिन मुश्किल वक़्त में यादि रखियो आहे। धाबी जी रिपोर्टर फारूक शाह, शमशाद न्यूज़, बदीन।